दुरूद शरीफ। नहमदहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन्नसारा औलिया बअदहुम औलिया बअद। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि व सकलैन वल फरीक़ैन मिन उरबिन व मिन अजमी। उलमा ने मोहम्मद जान देने से नहीं डरते, गुलामान मोहम्मद जान देने से नहीं डरते। ये सर कट जाए या रह जाए परवाह नहीं करते। मुज़स्सामिन हज़रात, मामा जे सामूं तकरीर करण जे लाइ नया बीठो। बस सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुहम्मदी लिस्ट, हैदरी लिस्ट, हुसैनी लिस्ट में नालो लिखाईंदम। अज इत्तेहाद अहले सुन्नत ज़िल लाड़काने जे सद ते आयल तमाम अहले मोहब्बत वारन, अहले अकीदत वारन, अहले ज़िक्र वारन, सच्चन कामिल अकमल मुर्शिद वारन जो कदम, बल्कि हर हिकु कदम असां तवां जो गज़ा फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमानन जे लाइ आहे। बेशक त हिते असां तवां जो गॾु थियण मक़सद ई हो आहे त मौलवी साहब ॻाल्हि कई त फेसबुक सोशल मीडिया जो दौर आहे त हे जेको प्रोग्राम रैली जो इहो ऐलान सां न थियो आहे, पर दुनिया वारा इहो बि यादि रखनि अॼु हिन स्टेज ते हिन पिंडाल में उहे मोहम्मद अरबी जा ग़ुलाम आहिनि, सच्चा ग़ुलाम आहिनि। त को मोहम्मद अरबी जी ग़ुलामी इख्तियार कंदे कंदे कोई मोहम्मद अरबी जी सच्ची ग़ुलामी इख्तियार कंदे कंदे पीर मिठा साईं बणजी वई। कोई मोहम्मद अरबी जी ग़ुलामी इख्तियार कंदे कंदे गौसुल ज़मान इमाम हज़रत क़िबला मुर्शिद करीम कंबर वारा बणजी वई। कोई मोहम्मद अरबी जी ग़ुलामी इख्तियार कंदे कंदे हज़रत क़िबला त मशहूरी शरीफ वारा बणजी वया। हिते उहे मोहम्मद अरबी जा ग़ुलामन त हिननि ग़ुलामन मां कंहिं ग़ुलाम मां सिद्दीक़ अकबर जी ख़ुशबू अची रही आहे, कंहिं ग़ुलाम मां त फारूक आज़म जी ख़ुशबू अची रही आहे, त कंहिं ग़ुलाम मां उस्मान गनी जी ख़ुशबू अची रही आहे, त कंहिं ग़ुलाम मां मौला अली मुश्किल कुशा जी ख़ुशबू अची रही आहे, त कंहिं ग़ुलाम मां इमाम हसन साईं जी ख़ुशबू अची रही आहे, त कंहिं ग़ुलाम मां इमाम हुसैन अली मक़ाम जी ख़ुशबू अची रही आहे। त ईअं न आहे त माण्हू घटि आहिनि, त इमाम हुसैन अली मक़ाम सां माण्हू घटि आहे, त होॾो हज़ारे तइदाद में यज़ीदी लश्कर हुयो, त पर यादि रखो मिट्टी में मिल गए इरादे यज़ीद के, आज भी लहरा रहा है परचम इमाम हुसैन का। बराबर बराबर। इन्हें न समझो इन इज्तिमा में उहे मोहम्मद
मोहम्मद अरबी जा मस्ताना मतवाला आहिन त खुदा जो कसम हिक मस्तानो हिक मतवालो हिक परवानो सवन जे बराबर अगर हिते जंग जो ऐलान थे इसराइल छाए इसराइल छाए कुछ भी ना है त गाल इहा है मकसद इहो आ त असां अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारन खे हिक थियण जी ज़रूरत हां जी जी अब ये ना है त स्टेज के सजाई से रैली कड़ी से नारेबाजी थी त इने फतह न मिलंदी फतह तॾहिं मिलंदी जॾहिं असां अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारा हिक थींदा हां बेशक बेशक त असां हुसैनी जमात सभिनि जा ख़ैरख़्वाह त फतह तॾहिं मिलंदी त जॾहिं रोहमाउ बैन पाण में प्यार मोहब्बत जॾहिं असां अहले सुन्नत जमात वारनि जी सोच हिक थी ख़्याल हिक थी उथण वेहण हिक हूंदो त ॻाल्हाइण गुफ़्तार रफ़्तार हिक हूंदी त अहिड़ा इसराइल हज़ारे पैदा थियनि हजार इसराइल पैदा थियनि त ख़ुदा जो कसम त इसराइल छा आहे अमेरिका छा आहे हिंदुस्तान छा आहे त इमाम मुर्शिद करीम फरमाईंदा हुआ त हिंदुस्तान में छा आहे राम राम असां वटि छा आहे चओ अल्लाह अल्लाह बुलंद बाबा से बुलंद अल्लाह अल्लाह मोहब्बत तो बाबा से बुलंद इश्क मोहब्बत सा जज्बे सा अल्लाह हो असां वटि छा आहे अल्लाह हो चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह त अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिजुल यहूद वन नसारा औलिया बादहुम औलिया बाद त अल्लाह ताला फरमायो त ए ईमान वारो न बनायो यहूदन नसारन के पंहिंजो दोस्त अल्लाह ताला शाह फरमाए त ए ईमान वारो त न बनायो यहूदन नसारन के पंहिंजो दोस्त उहे यहूदी ऐं नसारा हिक ॿिए जा दोस्त आहे त उहे यहूदी ऐं नसारा तव्हांजा हरगिज़ कॾहिं बि दोस्त सजण न थी सघंदा उहे यहूदी नसारा अव्हांजा हरगिज़ कॾहिं बि दोस्त ख़ैर ख़्वाह न थी सघंदा त ॿी जगह ते अल्लाह तबारक व तआला इरशाद तो फरमाए वलन तरदा अनकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम त अल्लाह ताला फरमायो त हरगिज़ कॾहिं बि यहूदी नसारा तव्हां खां राज़ी ख़ुश न थींदा त एसी ताईं जो तव्हां उन जो दीन क़बूल कयो त असां हुकूमत पाकिस्तान का इहो मुतालिबो कयूं था पूरे आलम इस्लाम जे हुक्मराननि खां इहो मुतालिबो कयूं था त उन्हनि यहूदिन इसराइल हुजे या इसराइल खां अलावा जेके यहूदी आहिनि त उहे मुस्लमान मुल्क त उन्हनि यहूदिन गद्दारन मलऊनन खां वास्तो तालुकात ख़त्म कन ऐं ख़ुसूसन असां हुकूमत पाकिस्तान कि इहो मुतालिबो था कयूं त अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह त असां वटि एटमी पावर एटमी ताक़त बि आहे त ॿियो उहो असां वटि पावर आहे कहिड़ो पावर ला इलाहा इल्लल्लाह कहिड़ो पावर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जॾहिं असां वटि एटम बम आहे त हुकूमत पाकिस्तान खे इहो चवणु चाहियूं था त मज़लूम फ़लस्तीन वारनि जे लाइ अक़वाम मुत्तहिदा में आवाज़ उथारे त
अगर आवाज न थिया उतारे सगन तो पो असा मोहम्मद अरबी जा गुलाम पाकिस्तान जी सरजमीन ते मौजूद आहियूं असा पाकिस्तान जी सरजमीन ते मौजूद आहियूं त असा के एड़ो रस्तो कढी देन त इंशाअल्लाह जने असा सुन्नी मुजाहिद मोहम्मद अरबी जा गुलाम अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवण वारा मैदान में निकरंदा से तो खुदा जो कसम काथे भी हुंदा से अगर लाड़काने जी सरजमीन ते हुंदा से या कंबर जी सरजमीन ते हुंदा से त हिकु कदम असा जो लाड़काने जी सरजमीन ते हुंदो हिकु कदम असा जो कंबर शरीफ जी सरजमीन ते हुंदो त ॿियो कदम असा जी इसराइल जी सरजमीन ते हुंदो छोजो असा पैसन रियाल दरहम डॉलर सा खरीद नहीं उठल त असा सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा त अल्लाह जे कामिल अकमल वली जी निगाह नजरुन सा खरीदला त इंशाअल्लाह ताला जने ऐलान थींदो त रस्तो हुकूमत पाकिस्तान असा के सिधो करे दींदी त इंशाअल्लाह हे त हिक इसराइला एड़ा सब इसराइला हुजन उन सवन इसराइलन के ज़ेरो ज़बर करे पो पाकिस्तान जी सरजमीन ते कदम रख बेशक इंशाअल्लाह त चार्ज कम असा अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारन के मुत्तहिद मुत्तफिक थियण जी ज़रूरत त यो तने कम थींदो जॾहिं असा तवा जे प्यारे मुल्क पाकिस्तान में मोहम्मद अरबी जो निज़ाम त इने कम न थींदो ये हिलड़ा ढिलड़ा मुल्क जा वजीर आज़म हुंदा जेके न वुजू जी खबर न नमाज जी खबर न कुरान जी खबर न सुन्नत जी खबर उहे मुल्क हलाने वारा पर याद रखो मोहम्मद अरबी जे निजाम सा मसलो हल थींदो मोहम्मद अरबी जे कानून सा मसलो हल थींदो मोहम्मद अरबी जो कानून निजाम मुस्तफा तने इंदो जरे असा अहले सुन्नत जमात के हिक थणो त असा हुकूमत पाकिस्तान का यो मुतालबो त फलस्तीन जे मजलूमन जे लाइ जेको फलस्तीन में जुल्म थी रहियो आहे त उन्हनि जे लाइ आवाज़ उथारे ऐं इहा कोशिश कनि जेको फलस्तीन गज़ा में जुल्म थी रहियो आहे त इन जुल्म खे बंदि कयो वञे न त पूरे आलम इस्लाम में मोहम्मद अरबी जा गुलाम मौजूद आहिनि त मोहम्मद अरबी जी निगाह नजर में उम्मीदूं आहिनि त इंशाअल्लाह याद रखो मां ज़िम्मेवारी सां इहा ॻाल्हि थो कयां त इंशाअल्लाह उहो वक़्तु ईंदो इंशाअल्लाह वो वक्त ईंदो त इस्राइल चाहे मोहम्मद अरबी जे गुलामन जी हिक हकल सां खुदा जो कसम इस्राइल भी तबाह थी वेंदो त हिंदुस्तान भी तबाह थी वेंदो त अमेरिका भी तबाह मरहबा हेगड़ा सोचींदा हुंदा त सैयद हल्की गाल करे वयो अरे मां हल्की गाल न करे वे मां साहबा करम वारी गाल करे वे मां सिद्दीक वारी गाल करे वे मां फारूक वारी गाल करे वे मां अहल अतहार वारी गाल करे वे इमाम हुसैन आली मकाम सा सब जे अंदर तादाद होयो होनो हजारे यजीद हुआ यजीद अलैहि लानत हजारन जो लश्कर इमाम साईं जे खिलाफ आंदो पर फतह के मिली इमाम हुसैन आली मकाम के मिली फतह के मिली इमाम हुसैन आली मकाम के मिली ए अहले मोहब्बत वारो ए अहले जिक्र वारो ए कामिल अकमल मुर्शिद वारो अल्हम्दुलिल्लाह त ॾाढी खुशी थी साईं बराबर इन स्टेज ते हजरत किबला पीर मिठा साईं बराबर
तवरी हेडो हजरत पीर साईं मोहम्मद इदरीस दरगाह आलिया मशहूरी शरीफ अल्हम्दुलिल्लाह सब असा हिक बेशक दुश्मनन गुस्ताखन मुखालिफन मुनाफिकीन कोशिशूं कयूं त इनन दरगाहन के अलग कयूं पर याद रखो ये दरगाहूं अलग कदे भी न थी सगन बेशक त इनन दरगाहन जो हिक बे सां दिली वास्तो दिली रिश्तो इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जो त दरगाह आलिया मशहूर शरीफ साहिब को दिल्ली वास्तो हुयो बेशक मोहब्बत हुई तवरी तसन्नन जा कामिल अकमल मुर्शिद हजरत किबला मायो जनम इमाम पीर मिठा साईं अलैहि रहमत बेशक हक जो फैज वो फैज नजर अची रहियो आहे वो फैज अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह त हजरत किबला पीर मिठा सानी साईं मां नजर अची रहियो आहे यो पीर मिठा साईं जो फैज हलंदो अचे त मकसद इहो आहे त हर अल्लाह जो कामिल अकमल वली इहा मिशन हूंदी आहे केड़ो भी सिलसिलो हुजे असा जा चारई सिलसिला सच्चा सच्चो सोरवर्दी सच्चो चिश्ती सिलसिलो सच्चो नक्शबंदी सिलसिलो सच्चो मकसद मुर्शिद कामिल जो यो हुंदो आ त दिल पर मदीने वाले ताई पहचान बेशक गाली आहे त मुर्शिद कामिल अकमल हुंदो आ त उन मुरीद के पंज दिल पर मदीने वाले ताई पहचाइंदो अल्हम्दुलिल्लाह त हिन स्टेज ते जेके मौजूद आहिन बुजुर्गान दीन उलमाए किराम मुशाइख इज़ाम सब अहले मोहब्बत वारा सब सच्चा आहिन त बस अल्लाह ताला का इहा ही दुआ है त ये मोहब्बत हाय कुर्बान मंजर नजर अची रहियो हाय जी मुंजा साईं इंशाअल्लाह है त हल्को प्रोग्राम हल्की रैली इंशाअल्लाह वडो प्रोग्राम वडो इज्तिमा लाड़काने जी सरजमीन ते थीदो इंशाअल्लाह है त इमाम हुसैन वारो करबला वारो हल्को लश्कर हाय इनके घट न समझ इनके घट न समझ इनके घट लश्कर के न समझ त हिन लश्कर के मोहम्मद अरबी जी भी नजर आ त खुसूसन इमाम हुसैन आली मकाम जी नजर आ खुलफाए राशिदीन जी भी नजर आहे त अल्लाह जे कामिल अकमल वली मुर्शिद कामिल अकमल जी भी नजर आ बेशक हाणे मां नारो हणाईंदो वाह वाह त नारो शुरू काथों क्यों इस्लाम जिंदाबाद आवाज बुलंद चो इस्लाम जिंदाबाद त इस्लाम जिंदाबाद इस्लाम जिंदाबाद फलस्तीन जो जिंदाबाद त इसराइली हुकूमत ते लाना इसराइली हुकूमत ते लाना इसराइली हुकूमत जो मुर्दाबाद इसराइली हुकूमत मुर्दाबाद इसराइली हुकूमत मुर्दाबाद एक शेर पढ़ा जी अबा त पुराना अशार त इस्लाम के शेरों को मत छेड़ना ए सब इस्लामी शेर आहे सुभान ए मोहम्मद अरबी जे नजरुन जा नवाज़िल आहे उहे शेरन ए मोहम्मद अरबी जे नजरुन जा नवाज़िल शेरन तको आशिक तो फरमाए त इस्लाम के शेरों को मत छेड़ना तुम वरना नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदर के नारे से दुनिया को हम हिला देंगे बेशक अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह एतराज करने वाला नारे तकबीर भी असा में नारे रिसालत भी असा में नारे तहकीक भी असा में त नारे हैदरी भी असा में तशार तुम इस्लाम के शेरों को मत छेड़ना तुम वरना नारे तकबीर के नारे से नारे रिसालत के नारे से नारे हैदर के नारे से दुनिया को हम हिला देंगे तब मुस्लिम मोमिन की हकीकत को कमजोर न समझ तुम तब मुसलमानन के जी हकीकत के कमजोर न समझ गरीब मिस्कीन जरूर आयो
गरीब मिस्कीन ज़रूर आहियूं पर याद रख त असां जहिड़ो अमीर पूरी दुनिया में न हूंदो छो अमीर आहियूं त इन करे अमीर आहियूं त दुनिया दौलत नाज़ न आहे त नाज़ आहे त मोहम्मद आरिफ जी नज़र निगाह ते नाज़ चार्ज कम त मुस्लिम मोमिन की हकीकत को कमजोर न समझो तुम ये मिटते मिटाते भी दुनिया को मिटा देंगे इंशाल्लाह जॾहिं आशिक अहले ज़िक्र वारा अहले मोहब्बत वारा कामिल अकमल मुर्शिद वारा या रसूल अल्लाह चवण वारा त मैदान में लथा त इंशाअल्लाह कहिड़ो बि शहर हूंदो कहिड़ो बि मुल्क हूंदो त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम जी नज़र सां उहो शहर फतह करे पंहिंजे शहर में कदम रख त इस्लाम याद रखो ईअं न आहे त इसराइल याद रख तू फ़लस्तीन खे ख़त्म करण जी कोशिश करे रहियो आहे हिकु फ़लस्तीन खे ख़त्म करण सां मुस्लमान ख़त्म न थींदा त याद रखो इस्लाम ज़माने में दबने को आया नहीं तारीख में ये मज़मून हम तुमको दिखा देंगे इंशाल्लाह इंशाल्लाह तारीख में ये मज़मून हम तुमको दिखा देंगे इस्लाम की फितरत में कुदरत ने लचक दी है ये उतना ही उभरेगा जितना के दबा देंगे तू दबाने की कोशिश कंदे इंशाल्लाह याद रख तू दबाने की कोशिश कंदे ओतरो इस्लाम उभरंदो व रफाना लक ज़िक्र मुंहिंजा दिलबर मुंहिंजा प्यारा हबीब तुंहिंजे शान खे तुंहिंजे ज़िक्र खे असां बुलंदो बाला कयो अहिड़ी तरह दिलबर नबी जो शान अल्लाह तबारक तआला ॾींहों ॾींहुं बुलंदो बाला करे थो त अहिड़ी तरह दिलबर मदीने वारे जा ग़ुलाम मोहम्मद अरबी जा ग़ुलाम ॾींहों ॾींहुं कलमे पढ़ण वारा वधंदा रहनि था ऐं क़यामत ताईं वधंदा ई वधंदा त याद रखो असां मौत खां डिॼण वारा न आहियूं असां मौत खां डिॼण वारा न आहियूं असां डॉलर दरम रियाल ते ख़रीद थियल न आहियूं असां मुर्शिद कामिल अकमल जी निगाह नज़र सां ख़रीद थियल आहियूं असां मौत खां डिॼण वारा न आहियूं पी जाम शहादत का मैदान में निकल मुस्लिम मोमिन त जेको मुस्लिम सचो मुस्लमान हूंदो आहे त ईमान वारो हूंदो आहे उहो मौत खां डिॼण वारो न हूंदो आहे त उन जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त हज़ारे जानियूं अल्लाह तबारक तआला अता फरमाए त हज़ारे जानियूं दिलबर नबी जी इज़त नामूस अज़मत ते कुर्बान उहे हज़ारे जानियूं पंहिंजनि प्यारनि भाइरनि मुस्लमाननि तां कुर्बान पी जाम शहादत का मैदान में निकल मुस्लिम जन्नत में सिला इसका महबूब खुदा दे इंशाल्लाह तो बस टाइम मुख्तसरा हाणे हैदर लगी छो जो फतवाऊं तो हुआ ही मुल्लन जो लगन ये फतवाऊं कहे दौर में हजरत किबला पीर मिठा साईं बेशक यो सिलसिलो हलंदो तो अचे इमाम मुर्शिद करीम कंबर वारन ते फतवाऊं लगियूं अरे तू केतिरियूं फतवाऊं हणंदे याद रख फतवाऊं हणंदे फतवाऊं लिखंदे ए अंधा मुल्ला अकुल जा अंधा मुल्ला तुंहिंजा हथ भॼी पवंदा याद रख ॾींहों हुसैनी ग़ुलाम गफ़ारी ग़ुलाम कासिमी ग़ुलाम वधंदा रहंदा इन नारे खे अहिड़ो हणो असां हैदर वारा शाह मर्दा वारा आहियूं न मौला अली जो फैज़ असां अहले सुन्नत जमात में कंहिंमें असां अहले सुन्नत जमात में बाक़ी हरू भरू बि मुल्ला तू सुक में कपड़ा लाहे थो त हरू भरू तू पंहिंजो मथो भित में हणे थो त अली कंहिंजो आहे अली इमामुल मुत्तक़ीन जो इमाम गुर्रिल मुहज्जलीन त नूरानी क़यामत जेॾी मौला अली मुश्किल कुशा सरकार फरमाइनि था त नूरानी चेहरे वारनि जो इमाम हूंदो उहा नूरानी चेहरे वारा केरनि कहिड़ी जमात आहे उहा नूरानी चेहरे वारी जमात आहे त अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारी जमात बेशक त अहिड़ो नारो हणो त घणा आया हूंदा साड़ी करण हिलड़ा ढिलड़ा आया हूंदा कुंड पासे में बीठा हूंदा हैदर 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 हैदर